अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां आहियां जी होस्ट मक्सा बलोच। मां के टंडो बागो मां असांजे रिपोर्टर इनायत रुस्तमानी की रिपोर्ट ॾींदी हलां। टंडो बागो शहर में बरसात खां पोइ सरकारी जगहों मुकम्मल पानी हेठि। दरिया जो ॾेख ॾियण लॻियूं। ॿिए तरफ़ बुखारी जो पुल, मेन बाज़ार ऐं ॿियूं मेन गलियूं पाणी हेठि। वार्डन ते बीठल काउंसलर बरसात में वर्क कंदा रहिया ऐं पाणी कढण जा दिलासा ॾींदा रहिया, पर न पाणी कढराए ॾिनो वियो। उबता घटर वहण करे सॼो टंडो बागो दरिया जो ॾेख ॾी रहियो आहे। वधीक टंडो बागो एडमिनिस्ट्रेटर इख़लाक़ जमाली रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त तलके एडमिनिस्ट्रेटर हींअर हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं बरसात जी सूरत हाल जे हवाले सां पंहिंजी टीम सां गॾु हिन खां पुछूं था शहर जी सूरत हाल जे हवाले सां हिन कहिड़ा उपाउ क़दम खयां आहिनि ऐं हीअ जेका टाउन कमेटी हींअर ॾिसी रहिया आहियूं। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे हीअ ॿुॾल हिन जे लाइ कहिड़ा उपाउ खयां आहिनि ऐं हिन जे पाणी कढाइण लाइ कहिड़ियूं टीमूं घुरायूं आहिनि। ॿुॾल आहिनि, नेशनल बैंक जी ॿुॾल आहे, थाणो ॿुॾल आहे, मुख़्तियारकार जी ऑफिस ॿुॾल आहे। इन जा सर हाँ बारिश पई है, शदीद बारिश पई है। शदीद बारिश का हींअर तव्हां 2 कलाक थिया आहिनि। 2 कलाकनि में पानी लाज़मी है को थोरो निकिरण में टाइम लॻंदो ऐं असांजी टीमूं हींअर ईद जो सॻोरो ॾींहुं आहे, कंहिंजूं मोकलूं कोन्हे, का शइ कोन्हे, हर सभु कंहिंजी मोकलूं बि बंदि आहिनि। असांजी टीमूं बाक़ाइदी कमु करे रहियूं आहिनि ऐं जेको कमु इंशाअल्लाह तव्हांखे 2 कलाकनि में रिज़ल्ट ॾींदी। शहर मां पाणी इमारतुनि मां बि इहे सरकारी इमारतुनि मां ईदगाहनि मां इंशाअल्लाह ताला ख़तमु कयो वेंदो। उम्मीद इमरजेंसी में पहुता है। बिल्कुलु बिल्कुलु एमरजेंसी में पहुता आहियूं। असांजी सॼी टीम एमरजेंसी में आहे ऐं हले पई। राति खां वठी राति 1 बजे ताईं हुआसीं। वरी सुबुह जो वरी सॼो मैदान साफ़ु थियो त वरी सुबुह वारी जेका बारिश पई आहे उहा मुसलसिल 4 कलाक जी बारिश हुई। 4 कलाक जी बारिश बि का बारिश हूंदी आहे ऐं उहा सिर्फ़ु हिते टंडो बागो, हालांकि बदीन ऐं टंडो बागो पासे मातली, तहलकोट, तलार तहलको इन में घटि बारिश आहे। हीअ वधि खां वधीक बारिश आहे उहा हिते ई पई आहे ऐं पब्लिक हेल्थ वारा असां सां थोरो कोऑपरेटिव में घटि आहिनि। उन्हनि जे करे असांजा कुझु मसइला थिया आहिनि, पर इंशाअल्लाह ताला 2-3 कलाक मंझि इहो पाणी सभु निकिरी वेंदो लियो, छो जो असांजूं 2-3 टीमूं कमु करे रहियूं आहिनि मुसलसिल। 2 टीमूं शहर में आहिनि, 2 टीमूं इन पासे ॿाराड़ी में आहिनि ऐं जेके वार्ड आहिनि उन्हनि में बि कमु हले पियो सभिनी में ऐं इंशाअल्लाह ताला पाणी सुबुह ताईं शाम ताईं बिल्कुलु ख़तमु थी वेंदो।